साईं हीअ कहाणी आहे निपटरो बादशाह ऐं परिस्तान खां आयल मेना मोती। दोस्तो हीअ कहाणी वॾी मज़ेदार आहे। जे 5 मिंट पंहिंजा सीड़ाए ॿुधंदव त तव्हांखे मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधु उहो सड़ंदो आहे जिथे बाहि ॿरे। हिकिड़ो बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर की ज़मीन जे टुकड़े जो बादशाह हुजे। उन बादशाह जी पंहिंजे हिसाब सां आवाम सां वॾी मोहबत ऐं प्यारु हुजे। उन मां रियासत वॾी ख़ुशि हुई, ख़ुशहाल बादशाही हुई। कुदरत मुंहिंजे अलाह जी, पर बादशाह खे औलाद कोन हुई। बादशाह खे न धीउ न पुटो, इन करे बादशाह निपटरो बादशाह सॾिबो हुयो। सो जेको बि अवाम जे हिसाब सां तबिको चवंदो, यार बादशाह त माण्हू भलो आहे, पर बादशाह खे औलाद न आहे। सो बादशाह जी मिल्कियत त कांव ऐं कुता खाईंदा। सो अवाम बि रुली वेंदो, इहे सही बादशाही बि रुली वेंदी। इहो बादशाह पाण ऐं बादशाह जी घरवारी बादशाहज़ादी ॿई सोचींदा हुया त हाणे छा थिए। कुदरत मुंहिंजे अलाह जी सुबुह साझो जो वञी बादशाह पंहिंजे बाग़ में घुमंदे फिरंदे इहा ई ॻाल्हि ज़हन मुंहिंजे भरियल, मूंखे औलाद कोन्हे का, सो मुंहिंजी मिल्कियत कांव ऐं कुता खाईंदा, छा कया। सोचे सोचे परेशान हालत में अची बादशाह उन बाग़ पंहिंजे कंहिं वण जी साइड में वेही रहियो। हिन सां को नौकर न वज़ीर केर बि हिन बादशाह सां गॾु कोन हुजे। बादशाह हिन सोच वीचार में वेठो वञे त बहरहाल औलाद कोन्हे का, त औलाद खां वधीक ॿी मिल्कियत कहिड़े कम जी। सो कुदरत मुंहिंजे अलाह जी उन जे बादशाह जे मथां, बाग़ जे मथां हिकु मेना जो गुज़र थियो। मेना ॾिठो त बणा बादशाह अलाए छो परेशान वेठो आहे, हिन खे सम्झ में ॻाल्हि न आई। हीअ उॾी अचे उन खे वण ते आॾो वेठी बाग़ जे बादशाह सां अची ॻाल्हाइणु लॻी। हूअ मेना हुई, छो त कुदरत बि अलाह साईं इन ॿिनि शयुनि खे ॻाल्हाइण जी इजाज़त ज़बान आहे, हिकु तोते खे, ॿियो मेना खे। तोतो त आम माण्हू धारनि था, सो उन्हनि खे लफ़्ज़ सेखारनि था, जीअं चवे थो तीअं करे सघे थो। हीअ मेना बि ॻाल्हाईंदी। मेना नॉर्मल आहे, बाक़ी तोतो हाल जाल आहे आम जाम। जॾहिं मेना बादशाह खे परेशान ॾिठो त बादशाह परेशान छो आहे, छाजे करे आहे। हेॾो बादशाह जी अवाम ॾिसां थी, घुमां फिरियां थी त भला ख़ुशि आहे। बादशाह जो अहिड़ो बाग़ लॻो पिया, हिन बाग़ में बादशाह उदास छो आहे। अदा मेना बादशाह सां ॻाल्हायो। मेना जो आवाज़ु हिकु औरत ताणे लिबास में हुयो, छो त हू मेना हुई। सो उन हिसाब सां हिन लफ़्ज़ ॾिनो बादशाह खे। लफ़्ज़ हिन जा ॿुधिया बादशाह पोइ हिते हेॾे होॾे लोणा हणंदे हिन खे काशे नज़र ई न आई। हिन जो आवाज़ु त ॿुधुमि मां, पर हाणे सुहा शे वई काॾे जो मूंखे नज़र नथी अचे। अदा बादशाह चयो त शायदि मुंहिंजो मथां वहम हुजे। वरी बादशाह पंहिंजे इन सोचे वीचार में वेही रहियो। एतिरे में वरी ॿियो चकर बि हिन मेना सॾु कयुसि। बादशाह सलामत, छाजे करे उदास वेठा आहियो। त बादशाह वरी लोणा हेॾे होॾे हयां, बादशाह खे नज़र महसूसु कोन थियो। पोइ मेना चवणु लॻी बादशाह खे त थोरो पेड़ ते, मतिलबु त वण ते ॾिस निहार मथे। अदा बादशाह वण ते निहारे बि त काशे कोन हिनखे नज़र अचे पई। उनखे मेना ई तोतो नज़र आयो। तोतो रुॻो सम्झी त बहरहाल असां त तोतो सॾे सघूं था, या मेना ॻाल्हि साॻी थी वई, छो त रंग त साॻियो ई थींदो आहे न। सो पंहिंजे हिसाब सां मेना हिनखे सॾु कयो। मेना चयो त बादशाह हेॾे होॾे छो थो ॾिसे, तोसां मां पंहिंजी ॻाल्हायां। अदा बादशाह जे मुंहं ते मुर्क अचे वई। हिन ॾिठो त बणा ज़िंदगीअ में पहिरियों चकर मां खिलंदड़ शइ ॾिठी आहे, मतिलबु त ॻाल्हाईंदड़ पखी ॾिठो आहे। अदा बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह चयो तूं ईअं ॻाल्हाए कंदो वञे। बादशाह खे चवणु लॻो त मां परिस्तान खां हिकु मेना आहियां। सो मां उन परिस्तान जे बादशाह जी मतिलबु त धीउ आहियां, लाडली। मुंहिंजो नालो मेना मोती नालो आहे। सो मूंखे मोती सॾींदा न। सो मां परिस्तान खां आई आहियां। तुंहिंजी इहा बादशाही ॾिठमि, बादशाही त ॾाढी तुंहिंजी ख़ुशहाल आहे। अवाम जी वातां मां तुंहिंजियूं ॻाल्हियूं ॿुधमि त बादशाह खे बहरहाल काशे औलाद कोन्हे का। सो इहा हिसाब सां घुमंदी फिरंदी आई आहियां, ऐं ॾिठमि त वाक़ई बि तूं परेशान वेठो आहे। तूं ॿुधाए त तोसां टेंशन कहिड़ो आहे, ॻाल्हि छा आहे। बादशाह चयो त वाक़ई बि इहा तूं जेकी ॻाल्हि ॿुधी आहे, सो मां परेशान बि इन ई ॻाल्हि जे करे आहियां। सो मूंखे औलाद कोन्हे का। सो इन हिसाब सां जे औलाद हुजे हा, मुंहिंजे पोयों वाली वारस हुजे हा, सो इन करे परेशान टेंशन न हुजां हा। मेना चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत, तूं परेशान टेंशन न वठि, को बि न वठि। अलाह वॾो आहे, अलाह जे अॻियां देरि आहे पर अंधेर न आहे। सो तूं उमेदु रख, इंशाअल्लाह औलाद थी वेंदी। पर बादशाह हिन खे चवणु लॻो त मां को पीर फ़क़ीर वली आहे, को डॉक्टर, कुझु बि न रहियो आहे। हर हिकु हीलो वसीलो कयो अथमि,
पर मूंखे अञा ताईं औलाद कोन थी आहे, सो मां टेंशन परेशान इन ॻाल्हि में आहियां। एतिरे में हिन खे दिलदारियूं ॾियणु लॻी मैना त अहिड़ी का बादशाह वार वाई न कढ, ज़रूरु कंहिं न कंहिं शइ जो हलु आहे, सो ज़रूरु थी वेंदो मसइलो हलु। अदा बादशाह हिन जा दिलदारियूं ऐं ज़ाइफ़ाणे हिसाब सां आवाज़ में जंहिं महिल ॻाल्हाए पियो, बादशाह खे हिन जो आवाज़ु, हिन जो उहे लहजा ऐं उन जो हिसाबु बादशाह खे ॾाढो पसंदि पियो अचे। बादशाह हर हिन खे चवे पियो त बहरहाल तुंहिंजो आवाज़ु केॾो ख़ूबसूरत आहे ऐं तुंहिंजो आवाज़ में केॾी लिबास आहे ऐं तूं बाक़ाइदे बहितरीन थी ॻाल्हाए। हूअ चवणु लॻी त मां जे मुल्क पाकिस्तान मां आई आहियां, सो मुंहिंजो जेको पीउ हुयो त मूंखे वॾनि वॾनि आलमनि वॾनि वॾनि अकुलमंदनि पंहिंजे हिसाब सां उन्हनि खां मूंखे इल्म जा एतिरा त नुक़्ता ॾिना आहिनि जो मां पंहिंजे हिसाब सां हर हिकु सुवाल जो जवाबु माना कि मां ॻोल्हे वेंदी आहियां। बादशाह सलामत, तुंहिंजे मसइले जो बि हलु मां जाचा कयां थी, को न को थी वेंदो। अदा हिन बादशाह खे ॾाढियूं दिलदारी ॾिनियूं, चवणु लॻी त मां हाणे हिकिड़ो मुंहिंजो आहे मतिलबु त उस्ताद बुज़ुर्ग आहे, परे टेम खां वठी उहो हिकु मूंखे पढ़ाए पियो। तंहिं वक़्त में ॻाल्हि कई हुई त हिकु अहिड़ो वणु आहे जंहिंजो शाह गुलाब नालो आहे। शाह गुलाब में एॾी त करामती आहे, जंहिंखे औलाद न थींदी आहे उन बाग़ जो बहरहाल उन वण जो मेवो खाईंदो, सो उनखे न थियण वारी बि औलाद थी वेंदी आहे। सो मूंखे यादि आई आहे ॻाल्हि, सो मां पंहिंजे उस्ताद खां पुछा कयां त कहिड़ी जॻह ते आहे या न आहे। सो मां तोखे बादशाह सलामत खे चवणु लॻी हुआ मैना, सो बहरहाल मां तोखे औलाद वठाए ॾींदुमि, तूं कयो बि ॻाल्हि का न घबराए न परेशान थी। अदा बादशाह चवणु लॻो शायदि मता तुंहिंजी ॻाल्हि ज़बानी सची निकिरे, पर मूंखे एतबार नथो अचे। जॾहिं अहिड़ी का क़ीमती शइ हूंदी सो उहा त बहरहाल सुथरी त कोन मिलंदी। जे हा वाक़ई बि उहा क़ीमती शइ आहे, सुथरी त उहा शइ कोन मिलंदी, पर उहा थिए ज़मीन ते अथी पोइ कहिड़ी जॻह ते बि थिए थी, पर जे उतां कपिजी वञे थी त कुदरत वारो मुंहिंजो अलाह वरी ॿिए हंधि किथे उनखे पोखे थो, पंहिंजे हिसाब सां उहा थींदी आहे कि माण्हू जे हथ में न आहे। बहरहाल बाक़ी उन ते पहिरियों पंहिंजे हिसाब सां कुदरती रखियल आहिनि। अदा मैना हिन खे चवणु लॻी सो मुसीबत त वाक़ई बि हूंदी, बहरहाल मां पुछा करे अचां त आहे या न आहे, कहिड़ी विलायत में आहे, किथे आहे, पोइ मां तोखे ॿुधाईंदुमि, पोइ त तूं कमु सवलो थी वेंदई। हिन जो त हाणे मां वञा थी, 7 ॾींहंनि जो मूंखे पंधु लॻंदो, मतिलबु त हितां तुंहिंजी बादशाह खां वठी मां पाकिस्तान वेंदुमि, इन में 7 ॾींहं मूंखे लॻी वेंदा। 7 ॾींहंनि खां पोइ हिते अची मोटी ईंदुमि। हिन जो चलो ठीकु आहे। अदा बादशाह ॾाढो ख़ुशि थियो हिन जॾहिं ॻाल्हि ॿुधाई। अदा पाकिस्तान जी जेकी आई मैना, सो हिन खां मैना मोती हुआ मोकिलाए बादशाह खां निकिरी पई पंहिंजे पाकिस्तान जे तरफ़। अदा बादशाह ॾाढो ख़ुशि हुयो, सो बादशाह इहा ॻाल्हि कंहिंसां बि न पियो करे सघे। हूअ त वई हली पाकिस्तान, पर बादशाह इहा ॻाल्हि कंहिंसां बि न पियो करे सघे त को मां ॻाल्हाईंदड़ अहिड़ी मैना ॾिठमि, छो त इन ॻाल्हि ते कोई यकीन ई न कंदो, छो त न क़ाबिल इज़त वारी इहा ॻाल्हि आहे जो को बि ॻाल्हि ते यकीन न करे। अदा बादशाह कंहिंसां हवालु कोन कयो, पर बादशाह खे चई त मां 8 ॾींहं मोटींदुमि। बादशाह जा ॾींहं राति वॾा थी विया, सो बादशाह मतिलबु त ॿिए 3 ॾींहं ते इंतज़ारु करे उन साॻी जॻह ते बहरहाल अहिड़ी कुर्सी रखाए ऐं बादशाह डेलीअ जो सुबुह जो उते वेठो हूंदो। अदा बादशाह जो पंधु त कोन हुयो, मालात में बाग़ पंहिंजो हुयोसि, बादशाह वञी पाण वेही पियो रहे। अदा हुन बादशाह जी घरवारी ॾिसे पियो भणा बादशाह सुबुह सां वञे थो, सॼो ॾींहुं हिन बाग़ में वेही वेही मोटी थो अचे, हिन खां दरबार आवाम ॿियो वग़ैरह विसरी वियो आहे, का ॻाल्हि त आहे। अदा बादशाह कंहिंखे ॻाल्हि ॿुधाए न पियो सघे। अदा हकिलंदे होकांदे नेठि उहे 7 ॾींहं बि पूरा थिया। बादशाह उते इंतज़ार में वेठो आहे मैना जी, त मैना ॾिसां त मुंहिंजे को इलाजु ॻोल्हे थी अचे। अदा 7 ॾींहं मैना मोटी आई, अचे बादशाह खे मुबारक ॾिनी त बादशाह सलामत, उहो तुंहिंजे नसीब में वणु आहे, सो ॿिए हिकिड़ी विलायत में आहे, उन मां हिकु समुंड क्रॉस करणो आहे। समुंड खां पोइ हिकु जंगल हुआ, उहो जंगल अहिड़े तरीक़े सां आहे, उन ते जेका पखी ऐं जेका परिंदा वेठा आहिनि उहे बि मतिलबु त राकास ऐं जानवर आहिनि, मतिलबु त खूंगार पखी आहिनि, मतिलबु त वॾा खाईंदड़ ख़तरनाक पखी आहिनि। ऐं जेका वण आहिनि उन्हनि जा वण बि ॿूटा जेका आहिनि उहे वण बि ख़तरनाक आहिनि, खूंखार वण बि सड़िजे थो, मतिलबु त खूंखार नालो नथो अचे, मतिलबु ख़तरनाक उहे वण बि आहिनि।
मतिलबु उन वण जी वल अहिड़ी आहे जो तोखे सुक करे वकोड़े फिटी कंदियूं, तुंहिंजो उते साह ख़तमु थी वेंदो, निकिरी वेंदो, तूं उन वण मां न निकिरी सघंदे। सो अथई वॾी मुश्किल सां सो आहे उन जॻह ते, सो ज़रूरु हिनमहिल बि अञा आबाद लॻो बीठो आहे। अदा बादशाह जॾहिं इहा मैना जी ॻाल्हि ॿुधी, बादशाह जो त वॾो कमु आहे इहो, सो इहा मखो कमु कोन थींदो, सवां हाणे छा कयां। एतिरे में दिलदारी ॾियणु लॻसि त मैना तूं त इंसान आहे, पर मुंहिंजी दिलि ॿोले थी, जे कोशिशि कंदे त कोशिशि करण वारनि जी कॾहिं हार नथी थी सघे, सो बादशाह तूं हार ईअं न मञ। अदा मैना वरी हिन खे हौसला अफ़ज़ाई ॾिनी त को मसइलो ई न आहे, तूं वरी बि इंसान आहे, ताक़तवर आहे, हेॾो आहे, सो मां त परींदो आहियां, ते बि मां दिलि ॿोले थी त मां पंहिंजी नाकाम का बि ॻाल्हि न आहे, जेको बि अलाह साईं काशे बि ख़लक़ी आहे, सो उनजो हीलो बहानो आहे, कंहिं बि बहाने जे नसीब में हूंदे ज़रूरु मिलंदई। अदा वरी बादशाह खे हौसलो अफ़ज़ाई थी। हा बादशाह सोचियो त बहरहाल मां वेंदुसि, सो इहो कमु कंदुसि। बादशाह बि सम्झी ईअं त ख़तरनाक आहे, पर इन कम सां मां विड़ी लड़ी बि इहा शइ हासिलु कंदुमि। अदा बादशाह इलाही परेशान हुई। बादशाह जो त बड़ा बादशाहज़ादीअ खे हाणे मिलायां मां मैना सां, सो मैना सां न मिलाईंदोमांसि त बादशाहज़ादी वरी वहमूस थी पवंदो, का सुवाल जवाब कंदी। सो चवणु लॻो त मैना खे त मूंसां तूं हल मुंहिंजी मतिलबु त बादशाहज़ादीअ ते, सो उहा तोखे ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदी। सो बहरहाल खोड़ ॾींहं थिया आहिनि मां तुंहिंजे इंतज़ार में वेठो हुयुमि। अदा मैना ऐं बादशाह गॾिजी सिधो सो बादशाह जी घर वारे ॾे विया। अॼु बादशाह पंहिंजी घरवारी जॾहिं कमिरो दरवाज़ो खोले वियो अंदरि, त बादशाह सां गॾु मैना खे ॾिसी त एॾी बादशाहज़ादी ख़ूबसूरत थी, पाण हीउ ख़ूबसूरत पखी कहिड़ो आहे, एॾो ख़ूबसूरत हुजे। सो उन जा जेका पर हुया, सो उहे बि रंगीन पंहिंजे हिसाब सां सोना पर हुजनिसि, ऐं उन जा दाग दबक अहिड़ा अहिड़ा हुजनिसि, सोना सो बहितरीनु सुहिणो ख़ूबसूरत हुजे। अदा बादशाहज़ादी हिन मैना खे ॾिसी एॾो त ख़ुशि थी त एतिरो जो ख़ुशि थी बेअंत। बादशाह खे चवणु लॻो मुंहिंजे लाइ पहिरियों चकर तूं तोहफ़ो भलो आंदो आहे। एतिरे में उहा मैना चवणु लॻी त बादशाहज़ादीअ जी बादशाही जो ख़ैरु हुजे। जंहिं महिल ॻाल्हाइण जो ॿुधई हुनजो, त हुनजो आवाज़ु एॾो प्यारो हुजे, सो बादशाहज़ादी सफ़ा एॾी ख़ुशि थी ऐं बादशाह बि मुरके पियो। अदा मैना उॾी सिधो सऊं अची बादशाहज़ादीअ जे कुल्हे ते वेठी ऐं बादशाहज़ादीअ सां हेॾां होॾां हाल हवाला करणु लॻी। बादशाहज़ादी हिन जो आवाज़ु ॿुधी एॾो सुकून महसूसु करे पई जो बेअंत, छो त हुननि खे औलाद कोन हुई, औलाद खां महरूम हुया। औलाद जी हुननि खे कहिड़ी ख़बर त औलाद छा हूंदी आहे। सो औलाद हिसाब सां वॾो माण्हूअ खे सुकून आहे, जे उहा औलाद पंहिंजे बचो पंहिंजे पीउ माउ सां ॻाल्हाईंदो त पीउ माउ खे वॾो सुकून मिलंदो। सो मैना जो हिननि आवाज़ु कॾहिं ज़िंदगी में अहिड़ो न ॿुधो हो। सो हीउ ॾाढो सुकून महसूसु पिया कनि। बादशाह ऐं मैना हिननि खे तेर पे तेर सॼी हुन औलाद वारी ॻाल्हि करे ॿुधाई त हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे, हिकु शाह गुल आहे, सो उन खाइण सां मेवात सां सो तोखे औलाद न थियणु हुजे त उहा बि थी पवंदी। सो नामुमकिन खे मुमकिन करे सघे थो। सो हेतिरा मुश्किल तूं आहिनि मां वेंदुसि। बादशाहज़ादी जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह खे रोकणु लॻी त बहरहाल तूं न वञ, सो तूं वेंदे तुंहिंजो ई त सहारो आहे। मां औलाद जे ख़ातिर तोखे विञाइणु नथी चाहियां। जहिड़ा तूं ॾसे थो हिकु ख़तरनाक परिंदा आहिनि ऐं वण अहिड़ा आहिनि ज़हरीला जो माण्हूअ खे वकिड़ियो था छॾनि, उते उहो माण्हू बंदि थी मरी थो वञे। सो इन पासे ॾे तूं न वञ। हाणे बादशाह चयो त न, मूं इरादो कयो आहे, सो मूंखे ज़रूरु वञिणो पवंदो। एतिरे में मैना बि चवणु लॻी त तव्हां घबराए न। बादशाहज़ादी खे दिलदारी ॾियणु लॻी। बादशाह पहलवान आहे, सो बादशाह हलियो वेंदो, बादशाह खे को टेंशन न थींदो। सो औलाद ख़ातिर मतिलबु इहो कमु करिणो पवंदो हिनखे। अदा बादशाहज़ादी बार बार बादशाह खे चवणु लॻी, सो मां बहरहाल तोखे मोकल न ॾींदुमि, कॾहिं बि इजाज़त नथी ॾेई सघां। सो इहो मुंहिंजो हुकुम आहे, मूंखां जे तामीर कर हुकुम मुंहिंजे जी, मूंखे छॾे तूं न वञ। औलाद न आहे त बि को मसइलो न आहे, औलाद खां बग़ैर मुंहिंजे लाइ तूं ज़रूरी आहे, औलाद ज़रूरी न आहे। सो बादशाह खे बादशाहज़ादी चवणु लॻी। अदा मैना हिन खे सम्झाइणु ॾाढो लॻी बादशाहज़ादीअ खे, ऐं बादशाह सम्झाइणु लॻो त अहिड़ो को मसइलो न आहे, अलाह वॾो आहे, सो कमु थी वेंदो। एतिरे में बादशाहज़ादी चवणु लॻी, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त मूंखे बि तव्हां पाण सां साण वतियूं हलो, त मां हूअं न त तोखे मोकल न ॾींदुमि। अदा हिन ॻाल्हि ते बेइज़्ज़त ज़्यादा थी वियो। पोइ आहिस्ते आहिस्ते नेठि हिन मैना चयो बादशाह खे त बादशाह सलामत, हाणे ॿियो कमु को बि तरीक़ो कोन्हे, हीअ असां सां गॾु हलंदी, इहो मुंहिंजो बि हाणे अर्ज़ु आहे।
बादशाह चवणु लॻो नथा मुड़ो, तव्हांजी मर्ज़ी वधीक, हलो त भाली हलो। पर मीना चवणु लॻी त बादशाह सलामत, हिकु मुंहिंजो अर्ज़ु आहे, सो हिन खे बादशाही लिबास मतिलबु त मर्दाणो लिबास हिन खे पारायो वञे। अदा बादशाह खे इहा ॻाल्हि पसंदि आई। अदा बादशाहज़ादीअ खे पंहिंजे हिसाब सां मर्दाणो लिबास पाराए ऐं बादशाह ऐं उहो मीना ऐं घोड़े ते चढ़ी टई रवाना थी पिया। ऐं उहा बादशाही जेकी आहे पंहिंजे वज़ीर खे बादशाह ॾिनी। पाण सां सिर्फ़ु मीना ऐं बादशाह टे ॼणा सफ़र ते निकिता, बक़ाया माण्हू को बि बादशाह पाण सां न खयूं। बादशाह चवणु लॻो सफ़र मुंहिंजो आहे, सो मां ऐं मुंहिंजा बहरहाल साथी हलंदा ही, बाक़ी बक़ाया माण्हुनि जी मां ज़िंदगी छो विञायां। अदा अकेले हो करे वेला वक़्त वठंदा खाईंदा पीअंदा मीना ऐं बादशाहज़ादी झंगलनि मां हेॾां होॾां निकिरी पिया। अॼु कंहिं पहाड़नि में पुॻा। हिकु अहिड़ो पहाड़ हुजे जीअं बहरहाल असां बंदि छॾींदा आहियूं, असां पंहिंजे जीअं करे बाईपास तां वेंदा आहियूं, या कंहिं शहर वेंदा आहियूं, या कंहिं बोर्ड जे ज़रिए बंदि लॻा पिया आहिनि वॾा रोडनि ते। सो बहरहाल एॾो बंदि मथे हुजे जबल जो, सो आसमान तां ज़रे घटि ॻाल्हियूं पियो करे, इन विच में हेॾो न होॾो काॾो जॻह ई न हुजे। मतिलबु त उन ई मुल्क में अची हीअ पुॻा हुजनि, उन मुल्क हिन जे बंद जे ॿाहिरियां हुजे, हीअ मतिलबु त ओरियां हुजनि। हाणे बादशाह चवणु लॻो त भणा हेॾो वॾो जबल आहे, बंदि आहे, सो हिन तां माण्हू चढ़ी किरास करे कीअं सघंदो। बादशाह हिन ॻाल्हि ते ॾाढो ज़ोर ॿोर ॾिनो, पर बादशाह ऐं बादशाहज़ादी जो पाण में बहस थी पियो त बहरहाल चढ़ूं छा कयूं, हेॾी मंज़िल करे आया आहियूं, हाणे वापसि कीअं थियूं। अदा एतिरे में मैना बि चयो त हाणे कीअं मसइलो थिए। मैना बि परेशान हुई, पर हिन सां को बि ॻाल्हाए कोन पई। हिन जो पाण में बहस लॻो पियो हुजे। हलंदे हलंदे हिन खे ॾींहुं बि अचे ठलियो। हिननि अहिड़ो कमु कयो त बादशाहज़ादी ऐं बादशाह चवणु लॻो त हाणे त खेमा हणूं था, सो खेमनि में हिते 2-3 मिंट राश कयूं था, पोइ थधे दिमाग़ सां वेही सोचूं था त हितां किरास कीअं कयूं। अदा ही पंहिंजे हिसाब सां खेमो अॾियो बादशाहज़ादी ऐं बादशाह, ऐं हू मैना जेकी हुई सो उहा उॾी। अदा उॾी मथे वञी पंहिंजे हिसाब सां जबल उन ते चढ़ी हेॾे होॾे जॻह तलाश करणु लॻी त मन किथां को सोराख हुजे जो बादशाहज़ादी ऐं बादशाह ही जबल किरास करे वञनि, सो ही पंहिंजी मंज़िल ते पुॼी वञनि। हिन जे करे मदद करण बि चाहे, छो त हू अकुलमंद मैना हुई, त हूअ पढ़ियल लिखियल हुई, त कंहिंखे परेशानीअ में ॾिसी रही न पई सघे, सो मज़ेदार हुई। सो बादशाह ऐं बादशाहज़ादी पंहिंजे हिसाब सां उते रहिया पिया वञनि। अदा ही परिंदो जेको ही मैना, उहा उॾंदी उॾंदी हेॾां होॾां घुमी फिरी पंहिंजे हिसाब सां हिन खे वॾो थकिजी पई। उन जबल जे मथां वेही रही हिन खे उते निंड वठी वई, थकु जाम हुयुसि। अदा उते निंड जो वठी वई। थोरी देरि गुज़री त हुन अखियुनि जो खोलियूं, ॾिठईं त बणा हिकु ख़ूबसूरत बाग़ में आहियां ऐं लोहे पिंजरे में क़ैद लॻी पई आहियां। हिन जो बणा ही मूंसां छा थी वियो। अदा मैना त सुक थी वई। लोहे पिंजरे में क़ैद लॻी पिया, हेॾे होॾे ॾाढो ॾिठईं, हेॾे होॾे भणा को माण्हू नज़र न पियो अचेसि हिन खे। अदा हिन ॾिठो त ओचितो 2 माण्हुनि जो आवाज़ थो ॿुधे। मैना ॾिठो मतिलबु त ॿुधो। हिन चयो यार केरु न। अदा हीअ इन इंतज़ार में वञी त भणा मूंखे क़ैद कयो कंहिं। दोस्तो असुल शुरूआत बहरहाल जंग जी हितां थी थिए, हिन कहाणीअ खां, हिन टेम खां। सो अॻिते कहाणी वॾी मज़ेदार हलंदी। सो उमेद कयां थो 5 मिंट पंहिंजा सीड़े लाज़िमी ॿुधिजो। सो मैना ॾिठो त भणा बादशाह उहो साॻो ऐं बादशाहज़ादी साॻी अचंदी बि, जेके निपुटा हुया, मतिलबु त औलाद न हुई, उहे अचनि था पिया पाण में टेक ॾींदा, हथ में ॾेई खिलंदा अचनि था पिया मैना जे उन क़ैद जे तरफ़, मतिलबु त पिंजरे जे तरफ़। हीअ आया उन पिंजरे खां खिलंदा ॻाल्हाईंदा पंहिंजे हिसाब सां साइड ॾेई वेंदा रहिया। हिन पोयों रड़ियूं कयनि हेॾां होॾां, पर हिन जी हिकु बि हकल न ॿुधनि। हिन चयो बणा हीअ छा थियो। हिननि सां मां हेॾी मदद करण वठी आयुसि हिननि खे औलाद कोन्हे, हिननि खे औलाद वठण जे लाइ बि मां डुकियुमि हेॾां होॾां। मूं सोचियो त हीअ बादशाह बमुन फसता ऐं कंहिं ॻाल्हि जे करे परेशान, मां हिन जी मदद कयां थो, हीअ वरी मूंखे मतिलबु अणॿुधी ॿुधी करे छॾियनि। अदा हीअ मैना ॾाढी परेशान थी पई, हाणे छा मसइलो थिए। पर असुल में ॻाल्हि उहा हुई कोन। असल में दोस्तो कहाणी जी पोइ तरफ़ ॾे हलूं। असल में ॻाल्हि शुरू कीअं पई थिए ऐं मैना क़ैद कीअं थी। सो दरअसल इहा आई जो हू पंहिंजे हिसाब सां खेमा अॾे उन जबल में हेठां वेही रहिया ऐं हूअ जेकी हुई सो जबल जे मथां निंड वठी वियसि। सो हिते हिकु भलाल देव, मतिलबु त
भलाल जादूगर रहंदो हुयो भलाल नाले सां। सो उन जी हिकु बहरहाल उन जॻह हुई इहा गुफ़ा, उन जो दंग हुयो। उन जी दंग जे आॾो हीअ जे बादशाह ऐं बादशाहज़ादी रहणु लॻा ऐं मैना बि रहणु लॻी। अदा उन वटि अहिड़ो इल्मु हुयो, उन पंहिंजे महलात खां हीअं हथ जे इशारे सां ॾिठो त भणा हिकु बहरहाल मुल्क आहे, सो ॼण हिन खे माण्हूअ जी ख़ुशबू आई। माण्हूअ जी ख़ुशबू आई, हिन खे महसूसु थियो छो त हू हिकु जादूगर हुयो, हू हर शइ ॼाणे सुञाणे पियो। पोइ हिन अहिड़ो कमु कयो, हिकु बहरहाल मगरमच्छ पंहिंजे जादू जे ज़रिए घुरायईं। उन चयो त ॻाल्हाईंदड़ मगरमच्छ, त उन ॻाल्हायो अचे जादूगर सां त हुकुम कर मुंहिंजे आका छा खपे। हाणे हिन जादूगर खे 2 माण्हू कम में या 2 माण्हुनि जी हू मतिलबु त बलि चाढ़ाईंदो हुयो, उन पंहिंजे बुतनि खे ऐं पूॼा कंदो हुयो। उन्हनि जे ज़रिए हुनजी ताक़त जेकी हुई जादू अञा ॿीणो वधंदो हुयो। अदा हुनजो इहे ॾिठा ॿई बादशाहज़ादी ऐं बादशाह हिन पंहिंजे जादू जे ज़ोर ते ॾिठा हुजनि। बादशाहज़ादी बादशाह जे ॿाहुनि में सुती पियो हुजे। बादशाह बहरहाल कोन बादशाहज़ादी हिन छागुड़ा जादूगर खे वणी वई। जादूगर जॾहिं बादशाहज़ादी ॾिठी त बादशाहज़ादी बाक़ाइदे जादूगर खे वणी वई। बादशाह जो बहरहाल हिन जादूगर जो बेईमान दिलि थी पई। चई हाणे मूंखे त 2 माण्हू कम में न, 2 माण्हुनि जी बलि ॾियणी आहे, सो बादशाह जी मां बलि चाढ़ाए छॾींदुसि, बाक़ी बादशाहज़ादीअ सां मां शादी करे हिते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदुमि। अदा हिन खे जंहिं महिल मगरमच्छ खे घुरायूं उनखे छा ॾियांसि कुम खे आर्ट जो ॾिनई त इन ॿई जेका आहिनि माई ऐं मुर्सालो बंदि मतिलबु त असांजे बस्तरगाह ते बहरहाल असांजी सरहद ते तरसिया पिया न, इन्हनि ॿिन्हिनि खे मूं ताणी खणी आ। अदा हू हुकुम जो बंदो हुयो, सो उन महिल ई मगरमच्छ ओॾे रवानो थी पियो कुम। अदा हिन खे पोइ ते 2 विखूं हली पोयूं वरी हुन कुम खे वॾो जादू इल्मु हुयो, पंहिंजो दिमाग़ हुयो। उहो कुम बि ऐं बादशाह जे पोइ ते लोणो वराए चवणु लॻो। चई बादशाह सलाम, जादूगर चवणु लॻो जादूगर खे चवणु आका हिन माई मुसाले सां गॾु हिकु परिंदो बि आहे, मैना जी जो मैना आहे मोती, जेका परस्तान खां आई आहे। सो इन खे वॾो अकुलु ऐं इल्मु आहे, सो इहा पहिरियां क़ैद कराए, जे इहा क़ैद न थींदी त वरी इहा असांजे लाइ मसइलो कंदी। अदा भलाल जादूगर उन मगरमच्छ जी ॻाल्हि मञी, चए तूं छुटल आहे इन खां, इनखे मां पाणे क़ैद करायां थो, तूं ॿिन्हिनि हिन बादशाह ऐं बादशाहज़ादी खे मूं तव्हांजी हवेली ताईं खणी आ। अदा मगरमच्छ निकिरी पियो। हुन वरी पंहिंजे हिसाब सां जादू जे ज़ोर ते हिकु मधुमक्खी घुरायूं, जेकियूं मधुमक्खी सॾिबियूं न। सो उन्हनि खे आर्डर ॾिनई त इहा परिंदा जेकी असांजे मतिलबु त जबल जे मथां वेठो आहे, सो इन खे कहिड़ी बि हालत में खणी ऐं मुआरे बाग़ में खणी अचोसि, मां हेॾा पिंजरो खणी इन खे अचां थो, इन खे क़ैद करिणो आहे। अदा हू हुकुम जा बंदा हुया, हुनजी एंट्र में सभु शइ हू जादूगर हुयो, सो सभु कुझु ॼाणे सुञाणे पियो। अदा हू मधुमक्खियूं लिकिरी पियूं। अदा मधुमक्खियुनि जो बाक़ाइदे झुबटो आयो सिधो सो उन साॻे परिंदे खे मैना खे खयुनि, सिधो सो बाग़ जे तरफ़ खणी आया ऐं हीउ जादूगर बि उहो साॻियो पिंजरो खणी उन बाग़ में जे पुॻो। अदा को बादशाह मतिलबु जादूगर जेके क़रीब हुयो पंहिंजे हिसाब सां बाग़, उन बाग़ में पंहिंजे पुॻा। अदा हे पंहिंजे हिसाब सां मैना खे कजे पिंजरे में बंदि कयईं ऐं बादशाहज़ादी ऐं बादशाह बि खणी सिधो सो उहो कुमी अचे पुॻो कुम। अदा जे पेश कयईं त हीअ अचे बादशाह ऐं बादशाह जी मतिलबु ॿई। हू पंहिंजे हिसाब सां जादू जे ज़ोर ते हुननि खे बेहोश करे ऐं खणी आयो ऐं हुनखे जादू अहिड़ो हुयो, हुननि जे पंहिंजे हिसाब सां जीअं माण्हू पुड़ो पीआरींदा आहिनि कंहिं ॿार खे, हुननि जो बादशाह वात पटे हुन जादूगर बादशाह ऐं बादशाहज़ादी खे उहे टेपा वट विझी छॾिया। बादशाहज़ादी ऐं बादशाह जागी जो पिया, पर हुनजे वस में थी विया। अदा जीअं चवे पियो न तीअं हुनजो हुकुम मञिणो पए पियो, छो त हू जादूगर हुयो। अदा हेॾो मैना बि क़ैद थी वई ऐं बादशाहज़ादी बादशाह बि ॿई उन्हनि जे वस में थी विया, पर बादशाह ऐं बादशाहज़ादी वस में हुअसि, बाक़ी मैना न, मैना सिर्फ़ु क़ैद में हुअसि। सो बादशाह ऐं बादशाहज़ादी खे चवणु लॻो तव्हांखे जीअं चवंदुमि तीअं कंदव। चए हा। चए बाक़ी मुंहिंजी हिन में बलि चाढ़ण में 3 ॾींहं रहिया न, 3 ॾींहंनि जो तव्हांखे फ़ासिलो आहे, तव्हां घुमो फिरो, बाक़ी 3 ॾींहंनि खां पोइ तव्हां महिमान आहियो मुंहिंजा। पर मां हिकु तव्हांखे सुवाल थो कयां, हीउ बाग़ आहे, हिन बाग़ में घुमो फिरो पंहिंजे हिसाब सां ॿई, पर हिकु
मैना अथव इन मैना सां तव्हां नॉर्मल ॻाल्हाइजो ई न बहरहाल। अदा हुननि जो जी आका अदा हुन जी वस में हुयूं आका कयूं बादशाह ऐं बादशाहज़ादी निकिरी पिया। अचे त मैना जी उन महिल अॻियां आया तव्हां कहाणी पहिरियां ॿुधो त उनखे जवाबु सुवालु न ॾिनमि छो त हुन छा को ॾियांसि भलाल जादूगर जो हुनखे हुकुम हुयो। अदा हाणे आस्ते आस्ते हू वतन पिया घुमंदा। जंहिं महिल हू विया त हू तोतो जेको मैना हुई सो वॾी सियाणी हुई। उहा अॻे टले वई त ज़रूरु का गड़बड़ आहे। सो ही न त मूंखे ॿुधंदा ऐं ॾिसंदा त ही परेशान थी वेंदा न। हेॾी मूंसां मोहबत कनि पिया। ही उहे न आहिनि रहिया। अदा इन सोच वीचार में वेठी उहो साॻो ॾिठे त बणा जादूगर हिन जे तरफ़ आयो। हिन जे तरफ़ जो आयो उन जादूगर हिन खे चयो त छा ॾिठी मुंहिंजो कमु। मां तुंहिंजे बादशाह बरल बादशाहज़ादीअ सां तूं निकिरी पई आहीं। उन्हनि खे मां हिन पंहिंजे वस में करे छॾियो आहे। हिन चवणु लॻसि मैना त हेॾो तूं वॾो जादूगर, हेॾो वॾो तूं पंहिंजे हिसाब सां अकुलमंद, हेॾो इल्म वारो माण्हू, तोखे माण्हू पंहिंजे हिसाब सां अलाए छा दाना सॾिजंदो, पर तूं मूं मां कहिड़ो ड्रिजी जो मूंखे क़ैद कयो आहे तूं। अदा मैना चवणु लॻो जादूगर चवणु लॻो मैना खे सो बहरहाल मूंखे पंहिंजे कुम ॾसियो तूं इन मां तोखे ख़तरो आहे सो मां उन चवण ते क़ैद कयो। चई मूं मां तोखे ख़तरो कहिड़ो आहे, मां हिकु परिंदो उॾंदो वतंदुमि। जीअं तूं चवंदे तूं मां हो बादशाह पहिरियों मां हुननि जो ग़ुलाम हुउमि सो हुननि जी हर हिकु चवण में हुउमि। हाणे हू तुंहिंजे क़ैद में न, मां हाणे तुंहिंजे चवण में हूंदुसि। खामखा मूंखे क़ैद छो कयो अथई। अदा मैना वॾी अकुलमंद हुई छो त हूअ लिखियल पढ़ियल पंहिंजे बुज़ुर्गनि खां सॼी ॼाण सुञाण रखंदी हुई। अदा मैना खे हिन आज़ादु कयो। हिन पपलनि जे ज़रिए मैना चयोसि जीअं तूं चवंदी तीअं मां कंदुमि। अदा मैना पंहिंजे हिसाब सां उहो आज़ादु करे मैना सिधो सो हुन जादूगर भलाल जे कुल्हे ते वेठी भलाल जादूगर सिधो सो पंहिंजे कमरे महलात में खणी वियुसि। अची उते पंहिंजे हिसाब सां हिनखे तेर पितेर हवालु करे ॿुधाई त मां हेॾो वॾो जादूगर आहियां। सो मां हर महीने मतिलबु त महीने जी 3 तारीख़ मां माण्हुनि जी बलि चढ़ाईंदो आहियां। सो महीने में बाक़ी सुबुह को ॾींहुं आहे, 2 ॾींहं आहिनि बहरहाल, अॼु गुज़री वियो आहे। सो इहे जेका बादशाह ऐं बादशाहज़ादी आया आहिनि हिनखे बादशाह खे मां बलि चढ़ाए छॾींदुसि सो पंहिंजे देवनि ऐं देवताउनि जे अॻियां। बाक़ी बादशाहज़ादीअ सां मां शादी कंदुमि सो उहा मूंखे पसंदि अची वई आहे। इन में चवणु लॻसि हूअ मैना त इन में मां तुंहिंजी फुल मदद कंदुमि। पर हुनखे चई त हाणे बादशाह चवणु लॻो हू त हाणे जेकॾहिं बादशाह खे मां बलि चढ़ायां त अञा हिकिड़े माण्हू जी ज़रूरत आहे। जे बादशाहज़ादी खे नथो चढ़ायां शादी थो कयां त माण्हू त हिकिड़ो खपंदो न मूंखे। मां जाचा कयां जेकर चई तूं हेॾो वॾो जादूगर आहे, तूं पंहिंजे जादू जी ज़रूरत को माण्हू घुराए न, तूं वञी छो थो जाचा करणु। मैना खे जादूगर चवणु लॻो त न, जेकॾहिं मां माण्हू पंहिंजे हिसाब सां चूंडे न खणी ईंदुमि त माण्हूअ में एब थी पियो न, एब वारी शइ मुंहिंजे देवतनि खे पसंदि न आहे। बहरहाल मां एब वारी शइ मां पाण छो खणी अचां, हूअं एब वारी शइ अचे सघे थी न। हिन जो मां पंहिंजे हिसाब सां खणी ईंदुसि। सो मां मोटी ईंदुमि उन ॾींहुं जंहिं ॾींहुं बलि चाढ़ण जो टाइम हूंदो सो ओतिरा ॾींहं हाणे मां वेंदुमि। चवणु लॻो तूं का बि गणती न कर, पर हाणे हिकु कमु कर। हुनखे चवणु लॻो बहरहाल जादूगर चवणु लॻो मैना खे त हाणे हिकु कमु कर, बादशाहज़ादीअ सां मां शादी बि कयां, पर बादशाहज़ादी मुंहिंजे वस खां ॿाहिरि निकितल आहे। वस में आहे हिन महिल त मुंहिंजे एंट में आहे, पर मां सिर्फ़ु वस में हुन सां शादी नथो करे सघां। हूअ होंशा आवाज़ में हूंदी त तॾहिं मुंहिंजी ज़ाल थी सघे थी। कहिड़ी बि हालत में मां हुन सां जादू ख़तमु थो कयां। तूं हुनखे पंहिंजे हिसाब सां मुतमिन कर, सो न त मां माराए छॾींदोमांसि। अदा मैना जे ईअं न पई करे सो हुननि जे मथां वॾो इम्तिहान हुयो। हुन चयो चलो ठीकु आहे। सो हूअ त बहरहाल जादूगर ते मिड़े हथोड़ो घुमायईं। असुल में ॻाल्हि हुननि जे हुन एंट में हुई। चयो पिए त बादशाहज़ादी बादशाह खे कीअं आज़ादु करायां। अदा हू हुन जे एंट में अचियो जादूगर बि उनजो चवणु ॿुधी हुननि मथां जादू ख़तमु कई। उन ज़हन में पंहिंजे हिसाब सां जेको हिन जे वस में हुया उहे वस मां निकिरी विया। अदा ही पंहिंजे हिसाब सां वस मां निकितल बेहोश थी विया। अदा ही हलियो वियो पंहिंजे हिसाब सां जादूगर हमराह ॻोल्हणु ॿियो, ऐं हीअ सिधो सो बादशाह ऐं बादशाहज़ादी ॾे उॾी आई। बादशाह खे 2-3 मिंट उनजे मथां वेठी जॾहिं होश में अचनि न, साईं उनजे मथां इल्म जो ज़ोर ख़तमु थियो था। अदा बादशाहज़ादी होश में आई। बादशाहज़ादी इनखे ॾिठो ॾाढो ख़ुशि थी ऐं बादशाह खे बि वञी उथारियनि। त बादशाह बि उथियो। बादशाह खे बादशाहज़ादी खे सॼी तेर पितर करे हिन हवालु कयो त असां हाणे हिन जादूगर जे हथ में आहियूं। सो जादूगर हीअ ॻाल्हि तोखे चाहे जेकर बादशाह खे क़तलु करे छॾींदो, बादशाहज़ादी सां शादी कंदो।
अगरि जे इहो कमु न थींदो त बहरहाल पोइ त वॾो मसइलो थींदो। हाणे उनजे हथ में आहियूं। सो मां हिकु प्लान ठाहे आई आहियां। सो बादशाह पंहिंजे मुंहिंजे एंटर में आहे थोरो घणो जादूगर। सो जादूगर खे मां पंहिंजे थोरो घणो ॻाल्हियुनि में फासाए वई आहियां। पर हाणे तव्हांखे मुंहिंजो चवण ऐं मुंहिंजो साथ ॾियणो पवंदो, तॾहिं ई तव्हां आज़ादु थी सघंदासीं, न त तव्हां बि मरंदव त मूंखे ई मरणो पवंदो। अदा हिन सॼो तेर पितर करे हिन खे ॿुधायो। बादशाह खे चवणु लॻी, बादशाह सलामत, तूं पंहिंजी ज़ाल खे सम्झाए। सो बादशाहज़ादी जेकॾहिं इन देव जे इन जादूगर जे एंटर में ईंदी तो बहरहाल असां आज़ादु थी सघूं था, न त असां बि मरी सघूं था। अदा बादशाह हिन खे सम्झाइणु लॻो त हाणे का न का टल करिणी पवंदी, न त मरी वेंदासीं असां। बादशाहज़ादे ज़िद ते हुजे त बहरहाल मां देव सां हिन जादूगर सां छो प्यारु कयां, चई हिन नाटक जे ज़रिए कर, बाक़ी बक़ाया कमु जेको आहे मीना चवणु लॻी त मुंहिंजो आहे। तूं रुॻो सिर्फ़ु मुंहिंजे चवण ते हलो, तव्हां मूं ते भरोसो केतिरो था करे सघो। हू चवणु लॻा, तो ते असांजो भरोसो पूरो पूरो आहे। सो बहरहाल हाणे तुंहिंजे मथां आहियूं। जे हाणे तव्हां बेउल्का थी निंडड़ी कयो, तव्हां को टेंशन न वठो, बाक़ी बादशाहज़ादी खे जीअं चवां तीअं करे। चलो ठीकु आहे, हिननि खे सम्झाए छॾियईं। अदा उहो पंहिंजे हिसाब सां जादूगर मोटी आयो। ॿिए ॾींहं ते हिकु हमराह बि खयूं आयो, पंहिंजे हिसाब सां अची पंहिंजे उन कैद में रखी उन हमराह खे। बाक़ी ही जेका हुया सो आज़ादु घुमनि पिया, छो त जादूगर हिननि खां बाग़ में जंहिं में छॾियो ऐं पंहिंजे महलात जे ॿाहिरां चारो तरफ़ हिन अहिड़ो कड़ो हणी छॾियो हो जादू जे ज़ोर ते जे भॼी न सघनि। सो हिन जो अॻे ई प्लान थियल हुयो त माना अहिड़ो जादू फिराए छॾियो त माना को बि भॼंदो त उतो ई कुझु न कुझु थी वेंदुसि। सो हाणे भॼनि कीअं? वरी हिननि खे पंहिंजे हिसाब सां उहो शाह गुलाब जो फल बि हिननि खे हासिलु करिणो हुयो। सो इन हिसाब सां हाणे परेशान हुया। जादूगर में जान छॾाइनि त इन फल जी जता कनि। अदा बादशाहज़ादी ऐं हुन पंहिंजे हिसाब सां जादूगर सां मतिलबु चटे हेॾां होॾां केचरी बेचरी करे पई, थोरो घणो हथड़ो घुमाए पई। ॾींहं नज़दीक थी था अचनि पिया। अदा उहो ॾींहुं बचे पुॻो। बादशाहज़ादीअ खे रोइण खां बसी कोन पई करे, बादशाह खां मिली अचे कमरे में। बादशाह खे चवणु लॻी, अॼु तूं आख़िरी में ॾींहुं आहे, महिमान आहे। सो बहरहाल तूं जेकॾहिं न मर, तोखां सवाइ मां हिन सां बहरहाल जादूगर सां बदशिकले सां मां कीअं गुज़ारींदुमि। एतिरे में मैना अचे पुगनि। मैना हिन खे सम्झाइणु लॻी त अहिड़ो को बि मसइलो न थींदो, सो मूं ते भरोसो रख, बाक़ी जीअं चवां तीअं तूं कर। अदा हिन मैना पंहिंजे हिसाब सां हिन जी कुल्हे ते वेही बादशाहज़ादी खे सॼो सम्झाए छॾियो। अदा अहिड़ो कमु कयो न, हिन प्लान बाक़ाइदे VIP ठाहे छॾियो। अदा उन तंहिं महिल उहो टाइम आयो, हिन बादशाह ऐं बादशाह ॿियो हमराह खे क़तलु करण वारो हुयो। अचे हुन कहारीअ जे अॻियां टाइम जीअं रखिबो आहे न, अक्सर हाणे टाइम आहे त हीअ टाइम ते त हीअ शइ थियणी आहे। सो इन हिसाब सां हुननि टाइम रखियो। त हिन टाइम ते जलाद खे चई त तूं हिन खे खंजर हणजाए, हिन जी मुंडी जीअं होरी वञी किरे, सो इन जो रतो वञी मुंहिंजे देवता खे लॻे, सो मुंहिंजो जादू वधंदो। अदा ठीकु आहे। अदा हिननि पहिरियों हमराह त हिलार करे छॾियो। हाणे से वारो आयो बादशाह जो। बादशाह जे मथां हीअ खंजर रखियो वेठो हुजे। अदा बादशाह जे मथां टाइम जो इंतज़ारु हुजे त भाउ हिकिड़ो वियो त हाणे ॿी जो टाइम थिए। पोइ 5 मिंट या 10 मिंट जो टाइम हुयो। अदा हो जलाद तयारु हुयो। बादशाहज़ादी अहिड़ो कमु कयो ऐं हिकु शीख हुई, उन जलाद जे आॾो हिकिड़ी शीख पई हुई। उहा शीख बादशाहज़ादी जे हथ में हुजे ऐं तलवार बि मतिलबु त बादशाहज़ादी जे हथ में हुजे। बादशाह अदा अहिड़ो कमु थियो। जीअं उहो टाइम थियो, जीअं हुन बादशाह जे जादूगर हुनखे जलाद खे इशारो ॾिनो, अहिड़ो कमु कयो ठका वञी जेका सो हिकिड़ो पियो हो वञी ॿिन्हिनि अखियुनि में जलाद खे मैना आयूं। वञी मैना अखियुनि में जो हुयूं, उहा तलवार खणी ठका जो वराए ठका जो बादशाहज़ादी हयूं त उन जलाद जी मुंडी लायूं वई। बादशाह जो जेको हे जादूगर हुयो उहो वञी हेठि ज़मीन ते परे वञी किरियो। जादूगर खे ॾाढी कावड़ ऐं गुस्सो अचेयो। उन महिल ई रड़ियूं रीअं पइजी वियूं। मैना चवणु लॻी जादूगर खे, बादशाह सलामत हुन जादूगर खे चवणु लॻी, सो बहरहाल इहो कमु असां ॼाणी वाणी न कयो आहे, सो तुंहिंजी भलाईअ में असां कमु कयो आहे। जादूगर जो मुंहिंजी भलाईअ में कीअं? चई हिन बादशाह खे पेर जो खोले ॾिठईं त इन बादशाह खे एब हुयो वॾो, तलवार लॻल हुई त वॾो हिकिड़ो घाव थियल हुयो। सो बादशाहज़ादीअ खां अॻु ई हुन बादशाह खे पेर में घाव हणी छॾियो हो। चवणु लॻी त हुनखे मैना हुन जादूगर खे हिन बादशाह में वॾो एब हुयो। अगरि जे एब वारी शइ तुंहिंजे देवताउनि खे पसंदि न आहे, सो मां इन करे तुम्हारे जलाद जी अखियूं कढियूं
जी मां चयो ॾिसई वेंदो त पोइ बहरहाल बीहे अलाए कोन सो मारे न विझे ऐं बादशाह दादी चयो त मां इन करे मुंडी लाइ छॾां मथां तलवार हणी न विझे जेकॾहिं हिनखे लॻी वञे हा सो इहा देवता तुंहिंजा नाराज़ थी वञनि तोखां जेकी शक्तियूं आहिनि इहे कसे वञनि हा हिन यार जादूगर सोचियो यार वाक़ई बि मुंहिंजे हिन चङाईअ में न हिननि यार जेको कमु कयो आहे सॼो जेको बि कमु आहे सो बहरहाल मुंहिंजे एंटर में आहे सो हाणे ईअं न आहे हुननि जो हिकु कौल हुयो जेको ज़बान थी वई बहरहाल हाणे हीअ शइ खे बली चाढ़णी आहे क़ुर्बानी ॾियणी आहे हिन शइ जी सो उन शइ खां वधीक ॿी शइ उन जॻह ते नथी अचे जेसि ताईं उन खे माण्हू तयारु करे अदा हिन आर्डर ॾिनो हिन बादशाह खे खणी ऐं हिन जी मलम मरी पटी करे बादशाह दादी खे चयईं सो हीअ बादशाह जो मलम फटी छुटी वञे सो हिन टाइम ते वरी हिन बादशाह खे बलीअ चाढ़िणो आहे अदा बादशाह दादी ऐं बादशाह जो मैना जेकी तोतो इहे बहरहाल कमरे में खणी बादशाह जे हेॾां होॾां टकोरियूं करण लॻा हीअ जेको देव बहरहाल हुयो जेको जादूगर उहो पंहिंजे महिला ताईं पंहिंजे कमरे में हलियो वियो अदा हे पंहिंजे हिसाब सां वेठा वञनि हूअ पंहिंजे हिसाब सां हेॾां होॾां ऐं हू परींदो वञे पियो जेको मैना हुई सो किथां न किथां जड़ियूं बूटियूं हाणे पियो ॾिए जे बादशाह जे ज़ख़्म ते हाणे बादशाह जो ज़ख़्म सही थी वञे अदा हलंदे हकिलंदे उकालंदे हिननि जो कमु हले पियो नेॾे टाइम बि नज़दीक थींदो अचे पियो बादशाह दादी ॾे हिन न्यापो मोकिलियो उन मंगर मच्छी जे ज़रिए अची उते ज़ाहिर थियो उन कमरे में जादू जी ज़रूरत हो अदा जादू जी ज़रूरत हुजे पुॻो अॼु बादशाह दादी खे चवणु लॻो त जादूगर मुंहिंजे आका तोखे घुरायो आहे सो पंहिंजे कमरे में अदा मीना बि उते वेठी हुजे ऐं छा विड़िया शहज़ादी वेठी हुजे अदा हुनखे चवनि त तूं हल असां अचूं था अदा मंगरमच्छ हलियो वियो पंहिंजे हिसाब सां उते वञी वेठो हाणे मीना हिनखे पंहिंजे हिसाब सां आई उॾी सिधो सो बादशाह दादी खे सॼो प्लान पंहिंजे हिसाब सां सम्झाए छॾियईं अदा सिधी सही बादशाह दादी उन छा विड़ियांसि मतिलबु जादूगर जे वई कमरे में जादूगर पंहिंजे हिसाब सां कुर्सी ते वेठो वञे उन कुर्सी जे आॾो ॿी कुर्सी रखी छॾी जी बादशाह दादी पाण कैचरी कई न सो बादशाह दादी सिधो सो उन जादूगर जे आॾो वेठी जादूगर खे चवणु लॻी त छा मतिलबु त कैचरी कंदे अची जादूगर खे हिन बादशाह दादीअ चयो चवणु लॻसि सो बहरहाल मां असां तूं शादी त करें थो पर मां औलाद न ॼणे सघंदी हुअमि चयूं छाजे करे सो मूंखे औलाद कोन्हे सो बीमारी आहे मूंखे अलाए कहिड़ी अलाए छा बि आहे सो औलाद कोन ॼणे सघंदुमि सो हीअ बादशाह बि जेको आहे सो इनखे बि मां औलाद कोन ॼणे मतिलबु ॼणे न ॾिनमि सो हीअ मरण वारो आहे वरी तोसां शादी थी कयां तोखे बि औलाद कोन ॾेई सघंदुमि छो मसइलो मूंखे वॾनि बुज़ुर्गनि मतिलबु त की फ़क़ीरनि पीरनि चयो आहे सो फलाणो गुलाब जो मतिलबु गुलाब शाह जो मतिलबु त वणु आहे सो उन में हिकु मेवो आहे उन मेवे मां जे खाईंदीअ तूं त तोखे औलाद थींदी हाणे इन में हेतिरा कासला ऐं हेतिरी मुसाफ़िरा वरी समुंड ॾसींसि कुझु वग़ैरह हेॾां होॾां ॾसींसि त हेतिरा हे मसइलो आहे अदा जॾहिं बादशाह दादीअ जी इहा ॻाल्हि ॿुधी उन देव हुन मतिलबु त जादूगर जो त मुख वधीक को जादूगर जा बहरहाल ताक़तवर में आहे हिन पंहिंजे कुम खे घुरायो जेको कुम हुयो कशव हिन जो उन कशव खे घुरायईं कशव खां पुछा कीअं त ॾे हाल अहिवाल हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे इहो वाक़ई गुलाब शाह जो वणु आहे चई हा वाक़ई बादशाह सलामत वणु आहे उहो जादूगर साका सो उन में हेतिरा हे मसइला आहिनि दरिया आहे समुंड मतिलबु समुंड आहे उन समुंड क्रॉस करे वेंदे पोइ अहिड़ो ज़हरीलो जंगल आहे उन जंगल में हिकिड़ा पंहिंजे हिसाब सां परिंदा ई सोन जा न उहे मतिलबु ज़हरीला न जे उहे बि तोखे हणनि रंबू हणनि तूं मरी वेंदे जेके वणनि में वकड़ ईंदा हेॾां होॾां जे उन में बंदि थी वेंदे सुक थी वेंदे सो उन वणनि जे विच में आहे अदा जादूगर चयो त हाणे इन जो को हल मां वञा पाण मां हिन सां मुक़ाबिलो कंदुमि चवणु लॻो त तूं जादूगर खे त पहिरीं ॻाल्हि आहे त अंदरि क्रॉस करण जेतिरी बि ताक़त न आहे बाक़ी वञी सघे थो त आम माण्हू बादशाह वञी सघे थो चए बादशाह त आम माण्हू आहे इन खे त देरी न कंदा उन महिल ई बहरहाल हेॾां होॾां करे सघंदा ज़हर हिन ते झटि चढ़ी वेंदो सो बादशाह बहरहाल गुज़ारे वेंदो हीअ चवणु लॻो त न मगरमच्छ चवणु लॻो त बादशाह सलाम ईअं न वेंदो तूं पंहिंजे हिसाब सां जेको हार पियल अथई क़ीमती सो इहो हार बादशाह खे विझी बादशाह खे मोकिलींदे बादशाह आराम सां उहो मेवो खणी ईंदो छो त उनखे को बि जादू अहिड़ो असरु न कंदो एतिरे में चवणु लॻो उहो जादूगर सो मां पंहिंजो बादशाह खे हार केरींदुमि सॼी मुंहिंजी बहरहाल ताक़त हिन हार में आहे एतिरे में बादशाह दादी वञी कुल्हे ते हथु रखियो चवणु लॻो त हाणे हार जे करे ऐं पंहिंजे बचे जे करे तूं इहो कमु नथो करे सघे
हाणे हू तोखां परे वेंदो भॼी वेंदो तोखे हेॾो इल्मु आहे तो जादूगर आहे सो इहो कुझु बि न थींदो। अदा हिनखे जंहिंमहिल हथ जो रखियो हुन त हू ॾाढो ख़ुशिड़ो थी पियो मतिलबु त हिनखे इजाज़त ॾिनी त मां हार लाइ विझां थो सुभाणे बादशाह खे बरल तयारु कर। अदा मगरमच्छ खे पंहिंजे हिसाब सां आर्डर ॾिनई बादशाह पंहिंजे हिसाब सां तयारु थियो। अॻे मगरमच्छ खे चई त समुंड तोखे क्रॉस करिणो छो त तूं समुंड में तरण वारी शइ आहे सो इनखे पंहिंजे पुठीअ ते विहारे इन सत मतिलबु समुंड प्यार करे उन जंगलनि में सॼो ॾसु ॾिजांसि त बरल इहो कमु जीअं थींदो इहो तोखे वधीक ख़बर आहे। अदा उहो मगरमच्छ चवणु लॻो उहो बरल जेको आहे कछाऊं चवणु लॻुसि त बादशाह सलामत हिकु राति जो टाइम आहे राति जा 4 कलाक बरल उहे पखी उहे वण पाण में निंड कंदा आहिनि उन खां बाद में चावड़ा कमु उन जी चौंकी हलंदी आहे जे इन विच में असुर वारे टाइम में जागी पिया तो सम्झी त मसइलो आहे। इन विच में जे बादशाह कमु करे आयो सो उहो मतिलबु त सेफ हासिलु करे वेंदो न त इन विच में सुक थी वियो त मरी वेंदो। अदा न बादशाह पंहिंजे हिसाब सां कछाऊं सिधो तो बादशाह खे खयो बादशाह बि तलवार खणी तयारु वेठो बादशाह सां जेको मोकिलाए हेॾां होॾां अची उन साॻे समुंड क्रॉस करे अचे कछाऊं खणी उते आॾो अची जंगल जे फिटी कयसि। हाणे जे हीउ जंगल अथई पर हेतिरे मां हीउ टाइम अथई हिन टाइम ताणी मोटिणो अथई कहिड़ी बि हालत में न त तुंहिंजे अंदरि फासी पए न पोइ अलाह वाई अथई साईं। अदा बादशाह खे पंहिंजे हिसाब सां हुन जादूगर जो हार बि हुयो कुझु इल्मु बि हुयुसि कुझु वरी हिनखे तलवार बि हुई पंहिंजी हिसाब सां VIP सो हीउ बादशाह निकिरी पियो सिधो सो हकिलंदो होकांदो ॾिठई त भणा हीउ वाक़ई बि हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो मेवो बीठो आहे सो बरल वणु सफ़ा वॾो न आहे हल्को आहे नॉर्मल सो हिकिड़ो ई फल कयूं बीठो था। बादशाह पंहिंजे हिसाब सां तलवार खणी ठका जो कढाई उन मेवे खे कटियूं उन फल सिधो अची रवानो थी पियो। अदा रवानो थी पियो एतिरे में हाणे सॼी मतिलबु त थोरो घणो आवाज़ पखियुनि जा परिंदनि जा ऐं वणनि में बि थोरी घणी हेॾो सुसड़ाहट चालू थिए पई। बादशाह जो लॻे थो हाणे टाइम हिन जो पूरो थियण वारो आहे। अॼु बादशाह पंहिंजे हिसाब सां ज़ोर ॾिनो ते अचे डुकंदो हेॾां होॾां से हाणे पंहिंजे हिसाब सां हुन बि जाॻंदा वञनि पिया जेको अचे ज़हरीलो वण हुनखे तलवार हणंदो कटींदो ऐं बादशाह अॻिते वधंदो वञे पियो। अदा हलंदे हकिलंदे होकंदे ॾींहुं बि थींदो अचे पियो हेॾां कछाऊं जूं बि रड़ियूं हुजनि त वारो कर बादशाह पुॼण जे कर पखियुनि जी बि दाऊं चालू थी वयूं पखी अची वेंदई। अदा बादशाह बि ॾाढो हेॾे होॾे वणनि खां जान छॾाईंदो तलवार घुमाईंदो फेराईंदो जादू जे ज़ोर ते पंहिंजे हिसाब सां अची सिधो सो उन मगरमच्छ जे मथां आयो त पखी बि उॾी आया ॾाढा हेॾां होॾां कयनि पर कुझु बि कोन थियो। अदा हीउ साॻो सेफ मेवो खणी सिधो सो अची साॻे हंधि पाशाई में उन में पुॻा। अदा मगरमच्छ चयो त मां वञा थो मुंहिंजो आका निंड पियो हूंदो हिनमहिल जादूगर सो मां होॾे वञा थो सो पंहिंजे हिसाब सां एलियान मां वधीक ॿुधाईंदोमांइ तूं हल। अदा हिन पंहिंजे हिसाब सां मगरमच्छ एलियान करे छॾियो त बादशाह सही सलामत मोटी आयो मेवो खणी आयो। बादशाह दादी खे ख़बर पई त बादशाह मेवो खणी आयो बादशाह दादी मतिलबु त मीना ॾाढो ख़ुशि थिया देरी न कई बादशाह अची उन्हनि वटि पुॻो बादशाह देरी न कई उनखे मेवो ॾिनो बादशाह दादी खे बादशाह दादी मेवो खाधो। अदा बादशाह दादी जॾहिं मेवो खाधो त देरी न थी सई पंहिंजे हिसाब सां मेवो खाई वई। हाणे त हिननि जो जीअं मंज़िल ले आया उहा मंज़िल त कामयाबु करे विया। हाणे बादशाह जो जेको पंहिंजे हिसाब सां हुनजो हार हुयो सो हार में सॼी मिल्कियत ऐं ताक़त हुई बाक़ाया जेकी हुई त सभु कुझु हो जेको आम इंसानु रहियो जादूगर त। अदा हिननि जो हिकिड़ो जेको बि मसइलो हुयो जंहिंखे बली चढ़ाईंदो हुयो हिन जो खे ख़ुदा सॾे पियो जादूगर उन में सॼो हिन जो इल्मु ऐं साह हुयो। हिननि देरी न कई उहे इंसाननि जो 3 मतिलबु त मुंडियूं पियूं खोपड़ियूं उहे 3 खोपड़ियूं मतिलबु त भञणियूं हुयूं ऐं उनखे पुतले खे बि किराइणो हुयो त जादूगर ऑटोमेटिक उहो मरी वेंदो। हिनखे एडवांस में इहो इल्मु जे ज़ोर ते तोते हिनखे मीना ॿुधाए छॾियो। अदा पंहिंजे हिसाब सां कमरे जी तलाश हली त कहिड़ीअ में उहो मतिलबु त हिन जी पूजा पाठ थींदी आहे वग़ैरह हेॾां होॾां अची हकिले हो करे 3 कमरा छॾे 4थे कमरे में आया त उहे साॻे माण्हुनि जूं मुंडियूं पयूं ऐं उहो साॻियो हिन जो देवता आहे। देवता जॾहिं हिन जो हार ॾिठो त उन जी वस जी ॻाल्हि हुई कोन छो त हू हुनजे क़ैद में हुयो जो हार ॾिसी। अदा उहो सिधो सो उहे खोपड़ियूं बि टोड़ियईं ऐं पंहिंजे हिसाब सां वॾी शीख हुई उनखे बि पंहिंजे हिसाब सां अची पेटां हणी घुमरा हेॾे होॾे किराए छॾियईंसि। अदा उहो देवता बि किरियो उते देरी न थी अचे हू त आम माण्हू काशे हुन त हुई कोन। अदा जादूगर बि उते ई निंड पियो हो उते ई मतिलबु उनजो दम परवार थी वियो। अदा दम जो परवार थी वियो त सॼे मुल्क में ऊंदहि थी वई। उहो जेको पहाड़ उहो जबल हुया
उहा दीवार बि ऑटोमेटिक गुम थी वई। बाग़ गालीचा जेको कुझु हुयो दुनिया जो जादू जो ज़ोर हुयो सभु शइ बंदि गुम थी वई। अदा पंहिंजे हिसाब सां बादशाह सीटी वॼाई, उहे घोड़ा चरनि पिया वेठा हुते सावाली ॾाढी, उहे घोड़ा अचे डुकी पुॻा बादशाहज़ादी ॾाढो ख़ुशि थिया हुन सागरनि घोड़नि ते चढ़ी। ऐं उन मुल्क में सॼो आवाज़ु इहो ई हले पियो त बादशाह सलामत तूं मूंखे निंड में निंड ॾेई छॾी, बादशाह सलामत तूं निंड में निंड ॾेई छॾी। अदा हू त पंहिंजे हिसाब सां जादूगर खे मारियूं ऐं मेना ऐं बादशाहज़ादी पंहिंजनि घोड़नि ते चढ़ी हकलियो करे सिधो उन बादशाही में अची पुॻा। अदा पंहिंजे हिसाब सां जॾहिं पुॻा 5 ॾींहं हफ़्तो खनि मेना उन्हनि सां गॾु रहियो हेॾां होॾां ऐं मेना हिननि खां मोकिलणु लॻी। अदा मेना मोती हिननि खां मोकिलणु लॻी, हे चवणु लॻी बादशाह खे, बादशाहज़ादी ऐं बादशाह खे चवणु लॻी त हाणे मुंहिंजी ज़रूरत कोन्हे का, सो मां इल्म जी ज़रूरत ॾिठो अथमि। सो बादशाहज़ादीअ खे 2 जाड़ा धीउ पुट न, सो इल्म जी ज़रूरत मां ॾिठो अथमि। सो उन जा नाला बि मूं सोचे छॾिया न, हिकिड़े ते तव्हां धीउ ते मेना रखिजो ऐं शहज़ादो वारिस नालो रखिजो छोकिरे थी। सो मेना हिननि खे ॾाढा हाल अहवाल ॿुधायूं, या वेंदी रही बादशाहज़ादी। उनजी रियासत वॾी ख़ुशि हुई, अमन परस्त माण्हू हुयो, ॾाढो ख़ुशहाल थियो, खेर खिरतियूं विया हेॾां होॾां, वॾा धूमधाम था थियनि पिया। दोस्तो कहाणी हीअ पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। सो ॾींदा क़ुर्बान करोड़ खे इजाज़त। सो अला निगहबान। सो निड़ी जो ॾाढो मसइलो हुयो, सो ॾाढी ॾुखी कहाणी रिकॉर्ड कंदमि। सो हीअ कहाणी बि उर्दू में ॿुधी ऐं सिंधीअ में तब्दील कई अथमि।